नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां अली रज़ा मंगी आया संझा सैयद अल्लाह से हेडलाइंस है। चूंडू वक्त ते थींदियूं ऐं असेंबली मुद्दो पूरो कंदी। पीडीएम जे सरबराही इजलास में फ़ैसिलो। आर्टिकल 63A जी तशरीह लाइ सदारती रेफरेंस सुप्रीम कोर्ट मोकिलण जो बि ठहराउ मंज़ूर। इलेक्शन कमीशन खां पीटीआई जे पढ़ई फंडिंग केस जो फ़ैसिलो फौरी तौर ॿुधाइण जो मुतालबो। मौलाना फज़ल रहमान चयो त 8 सालनि खां इलेक्शन कमीशन पीटीआई फंडिंग केस ते पुरस्कार ख़ामोशी अख्तियार कई आहे। सुप्रीम कोर्ट जे हाणोके फ़ैसिले सां मुल्क में बहरान पैदा थियो आहे। अदालती फ़ैसिलो मुआशी बहरान जो बि सबबु बणिजी रहियो आहे। आर्टिकल 63A जी तशरीह लाइ फुल कोर्ट जोड़ण बाबति सदारती रेफरेंस मोकिलियो वञे। मरियम नवाज़ जो चवणु आहे त हिक तरफ़े फ़ैसिले लाइ फुल कोर्ट न जोड़ी वई। अॻ में अदालती क़त्ल थींदो हो, हाणे इंसाफ़ जो क़त्ल थियो आहे। परवेज़ इलाही अदालती वॾो वज़ीर आहे। अहिड़नि फ़ैसिलनि खे झुकी क़बूल न कंदासीं। अॻु बि हुकूमत संभालण जो मुखालिफ़ हुयसि, हाणे बि आहियां। मुल्क बचाइण लाइ हुकूमत संभाली पर दादले जे 4 सालनि जो गंद असां ते उछलायो वियो। पीडीएम सरबराह इजलास में नवाज़ शरीफ जी दिल जी ॻाल्हि नेठ साम्हूं आणे छॾी। इस्लामाबाद में मौलाना फज़ल रहमान जी सदारत हेठि पीडीएम जो सरबराही इजलास थियो। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ वीडियो लिंक ज़रिए शरीक। मरियम नवाज़, अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी, आफ्ताब शेरपाओ ऐं ॿियनि शिरकत कई। पीपल्स पार्टी, अवामी नेशनल पार्टी ऐं हुकूमत में शामिल ॿियनि इतिहादनि जमायतुनि खे पीडीएम में शामिल थियण जी दावत ॾिनी वई। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले ख़िलाफ़ फ़ैसिले अवामी राब्ता मुहिम हलाइण जो फ़ैसिलो।